वो किथे आ सच्चाई किथे यारी आहे यार। जंहिंखे जीअ में ॾिन मुचायूं से थी बीठा बेजार। कहते कहिड़ो कजे इतबार रईस अब्दुल हमीद जोयो चए। उस्ताद निज़ाकत सोना साईं रईस अब्दुल हमीद जोयो वो शख्स था जो हर माण्हू सां मोहब्बत हर माण्हू खे इज़त ॾींदो आहे। उहो ही कलाम में दोस्तन खे ॿुधाए थो पर कहिड़े तरीक़े सां दोस्ती अजू रही न है मतलब जी यारिया। कम पवे तो कल पवे मूं ॾिठी दुनिया सारिया। किथे आ वफा कह में आ वफा किथे आ वफा दोस्ती अजू रही न मतलब जी यारिया। कम पवे तो कल पवे मूं ॾिठी दुनिया सारिया। किथे आ वफा कह में आ वफा किथे आ वफा कह में आ वफा। जो गिर जंहिंखे मूं खरायो कारड़े तितिर जियां भड़को ॾेई उॾरी वियो। रात बजे जो गिर जंहिंखे मूं खरायो कारड़े तितिर जियां भड़को ॾेई उॾरी वियो। किथे आ वफा कह में आ वफा वफा कह में आ वफा दोस्ती अजू रही न है मतलब जी यारिया। कम पवे तो कल पवे मूं ॾिठी दुनिया सारिया। किथे आ वफा कह में आ वफा किथे आ वफा कह में आ वफा। आज़माए मूं ॾिठो तोखे दगा खां सवा ॿियो त कुझु बि न मिलियो। मिट माइटनि खे बि आज़माए मूं ॾिठो तोखे दगा खां सवा ॿियो त कुझु बि न मिलियो। किथे आ वफा कह में आ वफा किथे आ वफा कह में आ वफा दोस्ती अजू रही न है मतलब जी यारिया। कम पवे तो कल पवे मूं ॾिठी दुनिया सारिया। किथे आ वफा कह में आ वफा किथे आ वफा कह में आ वफा। इन कलाम जो शायर रईस अब्दुल हमीद जोयो जेको यारनि जो यार आहे जिते शहर जो मौला आबाद कर जो जिंदाबाद। रईस अब्दुल हमीद मूं जंहिंसां कयूं चङायूं जोयो चए उन्हनि माण्हुनि मूं सां कयूं मतायूं। रईस अब्दुल हमीद मूं जंहिंसां कयूं चङायूं जोयो चए उन्हनि माण्हुनि मूं सां कयूं मतायूं। किथे आ वफा कह में आ वफा किथे आ वफा कह में आ वफा दोस्ती अजू रही न है मतलब जी यारिया। कम पवे तो कल पवे मूं ॾिठी दुनिया सारिया। किथे आ वफा कह में आ वफा किथे आ वफा कह में आ वफा।